बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सा मैं हाबिद अली मंगरियो पेश आहिन हिन वक्त हेडलाइंस। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान जी सदारत हेठ मुआशी टीम जो इजलास में हुकूमत जे मुआशी पैकेज ते अमल दरामद जो जायज़ो वरतो वियो। इजलास में वफाकी वज़ीर असद उमर, हम्माद अजहर, ख़ज़ाने बाबत सलाहकार हफीज़ शेख समेत लागापियल अमलदारन शिरकत कई। सिंध में कोरोना जा 320 नवा केस ज़ाहिर, कुल अंग 3373 थी वियो। 24 कलाकनि में 3 ॼणा फौत। सूबे में कोरोना सबब फौतिन जो अंग 69 थी वियो। मुराद अली शाह। सिंध हाई कोर्ट सखर पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान खुर्शीद शाह समेत 17 ॼणनि ख़िलाफ़ करप्शन वारे केस में ज़मानत बाबत महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ऐं जस्टिस अमजद अली ते ॿधल 2 रुकनी बेंच खुर्शीद शाह समेत 17 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। न्याय पारां खुर्शीद शाह समेत 17 ॼणनि ख़िलाफ़ एहतसाब अदालत में 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हो। फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं, खुर्शीद शाह जे वकील जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। गवर्नर सिंध इमरान इस्माइल पारां हैदराबाद रीजन जो दौरो। डेप्यूटी कमिश्नर जामशोरो ऑफिस में गवर्नर सिंध खे ब्रीफिंग ॾिनी वई। गवर्नर सिंध जामशोरो जी अस्पतालनि में मरीज़नि खे मिलंदड़ सहूलतनि, लॉकडाउन ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो। मुख़्तलिफ़ हंधनि ते एहसास इमरजेंसी कैश प्रोग्राम जे सेंटरनि जो बि दौरो। ही प्रोग्राम इमरान खान जी सोच ऐं विजन आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल। जैकबाबा जे सहाफ़ी सैयद आफ्ताब शाह बुखारी मथां पुलिस हमले ख़िलाफ़ ठुल ऐं मुबारकपुर में कलम धड़नि जो एहतजाज। ठुल में सहाफ़िन पारां प्रेस क्लब जे सदर सरमद कंडरानी ऐं मुबारकपुर में प्रेस क्लब जे सदर मुश्ताक खोसो जी अगवानी में पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरकारी राशन न पहुतो। हाजी हाशिम ख़ास ख़ैली इलाइक़े मां बुख जूं सतायल औरतूं ऐं ॿारड़ा रोडनि ते निकिरी आया। पोरियतन ऐं मुस्तहकनि बजाए पंहिंजे माण्हुनि खे राशन ॾिनो पियो वञे। असीं बुख मरी रहिया आहियूं, औरतनि जूं दाहूं। नवाबशाह में भी पोहरियत राशन न मिलण ख़िलाफ़ लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे रोडनि ते निकिरी आया। हुकूमत राशन नथी पहुचाए सघे त रोज़गार करण जी इजाज़त ॾिनी वञे, पोरियतनि जो मुतालबो। शिकारपुर जे इलाइक़े मियां साहिब वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। जैकबाबाद सां वास्तो रखंदड़ 2 ॼणा ज़ख़्मी, सिविल अस्पताल शिकारपुर मुंतकिल। जमीयत उलमा इस्लाम ज़िले सजावल जे अगवाननि मौलाना ग़ुलाम हुसैन मेमण ऐं अज़ीज़ुर रहमान चयो आहे त सिंध हुकूमत रुगो ऐलाननि ताईं महदूद आहे। इमदाद बहाने माण्हुनि जी तज़लील कई पई वञे। ज़िले इंतज़ामिया मनपसंदनि में राशन विरहायो आहे। वबाई सूरत हाल में जमीयत उलमा इस्लाम पारां सजावल में 2000 मुस्तहिक़ ख़ानदाननि खे इज़्ज़त भरे तरीक़े सां राशन पहुचायो वियो। काज़ी अहमद में औरतुनि जो किस्तनि ते कर्ज़ ॾींदड़ मुख़्तलिफ़ ख़ानगी बैंकुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवणु हो त लॉकडाउन सबब मर्द बेरोज़गार थी विया आहिनि, पर तंहिं हूंदे बि बैंकूं किस्तनि लाइ तंग कनि पयूं। हुकूमत नोटिस वठी लॉकडाउन ताईं किस्तूं बंदि कराए। अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र लाल जरवार हूरुन्निसा पलेजो ऐं आरिफ जोणेजो पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त मौजूदा सूरत हाल में फ्रंट लाइन ते कमु कंदे कोरोना सबब फौत थींदड़ हर शोबे जे मुलाज़िम जे पोइरनि खे मुआवज़ो ऐं नौकरी ॾेई उन जी पेश कयल ख़िदमतुनि खे भेटा पेश कई वञे त जीअं कोरोना ख़िलाफ़ जंग विढ़ंदड़ तिब्बी अमले समेत सरकारी मुलाज़िमनि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे। हुननि चयो त कोरोना में जेके बि क़ीमती हयातियूं ज़ाया थियूं आहिनि, इहा सरकार जी नाअहली आहे। तंहिं लाइ कोरोना सबब फौत थींदड़ समूरनि फौतिन जे पोइरनि खे मुआवज़े ऐं नौकरी ॾियण जो ऐलान कयो वञे। कश्मीर वेझो गुलणपुर जे इलाइक़े ॻोठ अब्दुल्ला मज़ारी में जवाबदार मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल मसमात शर बीबी ऐं पंजाब जे शहर कोट मिठड़ जे रहवासी 22 वरनि जे नौजवान मुराद अली जखराणी मथां कार ऐं तहमत मढ़े गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। इत्तला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश सिविल अस्पताल मुंतकिल कया, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि हवाले कया विया।
ये हुयूं हेडलाइंस। हाणे रुख कयूं था गढ़ी खेरे जो, जिते आहे बिजली जो भी लॉकडाउन। शहरी सख्त परेशान। सेप्को जी पाण मुरादी लोड शेडिंग बाबत रिपोर्ट करे रहियो आहे गढ़ी खैरो खां अमर सिंधी। गढ़ी खैरो में लॉकडाउन के दौरान बिजली जो आज़ार एतिरो वधी वियो आहे त 12 खां 14 कलाक बिजली जो बंदि रहणु मामूल बणिजी वियो आहे, जंहिंजो वापडा वारा कोई सबबु ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि। इन सिलसिले में असां जॾहिं शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कई त हुननि हीअं दाहियो आहे तो जीअं गर्मी वधी वई आहे तीअं ई बिजली जी लोड शेडिंग में इज़ाफ़ो थी वियो आहे। 14 कलाक 15 कलाक बिजली आहे कोन। हाणे आवाम जे करे पंहिंजे घरनि में रहे त कीअं रहे। जीअं त पहिरियां लोड शेडिंग घटि हुई, लॉकडाउन खां बाद में जीअं लॉकडाउन थियो त 24 कलाक कंटिन्यू हले पियो, पर कुझु ॾींहंनि खां वठी करे 14 कलाक गढ़ी खेरे में बिजली बंदि आहे। बिजली जो आधार वधी वञण जे करे आवाम गढ़ी खेरे जी तमामु परेशान आहे। गढ़ी खेरे में लोड पहिरियों बिजली सही हलंदी हुई ऐं हाणे जेको रमज़ान शरीफ़ नज़दीक अची वियो आहे, बिजली इन्हनि बंदि करणु शुरू कई आहे। तक़रीबन 12-14 कलाक जेको आहे बिजली बंदि आहे। एॾो आज़ाब आहे गढ़ी खेरे में। रमज़ान महीने में छा आज़ाब थींदो। इन करे असां साईं वज़ीर अला शाह साईं मुराद अली शाह खे अर्ज़ु कयूं था त हीअ गढ़ी खेरो ग़रीब शहर आहे, हिकिड़ो ज़िले जकमबाद में आहे, इन खे बिजली जेको आहे सही नमूने सां ॾिनी वञे। नाज़रीन, तव्हां शहर वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। लॉकडाउन के शुरुआती दौर में तो बिजली 24 कलाक मौजूद पे रही, पर जीअं हाणे रमज़ान शरीफ़ की आमद वेझो थींदी पई वञे ऐं गर्मी वधंदी पई वञे त वापडा वारनि जो आज़ार भी बिना कंहिं सबब जे वधंदो पियो वञे। 12 खां 14 कलाक बिजली जो बंदि रहणु मामूल बणिजी वियो आहे। शहर वारनि CM सिंध ऐं मोहम्मद मियां सुमरो साहब वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कयो आहे त वापडा वारनि जी जेको आहे कनवर्ट कई वञे ऐं हिन सिलसिले में उन्हनि खे पाबंद कयो वञे जो लॉकडाउन दौरान जेकॾहिं बिजली बंदि रहंदी त माण्हू घरनि में कीअं रही सघंदा। अमर सिंधी, कैमरामैन गुल अबड़ो सां गॾु जैकब न्यूज़ गढ़ी खेरो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com या फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।